चो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या साईं फरमाइंदा वा अना खातमुन नबिय्यीन ला नबिय्य बदी। 63 चाल कसाब पैदा थींदा दवाऊं नबूवत जो कंदा पर बुधी छजो सभनी नबियन जे पुजाणी वारो आया त मां मोहम्मद करीम मुखा पो को नबी आहे ही कोन। हजरत ईसा इंदो ना जने क़यामत करीब थींदी ईसा अलैहिस्सलाम चौथे आसमान त लही इंदो त पंजी नबूवत जो मानन के सद न दींदो त ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह इहो कलमो न पढ़ाइंदो वो भी इहो कलमो पढ़ाइंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हजरत ईसा अलैहिस्सलाम मुझे दिल पर नबी जो उम्मती बणजी इंदो हुजूर जे कलमे जो हुजूर जे कुरान जो मदीने वाले मीर जी शरीयत सुन्नत मुहम्मदिया जी प्रचार करण वारो बणजी। हां सुलेब के टोड़ींदो हजरत इमाम महदी इंदो सुलेब के टोड़ींदो खिंजीर के मारींदो ऐं वो वक्त इंदो जो यहूदिन के लिखण जी जाइ न मिलंदी। वो वक्त अचण वारो आ मुसलमानो इमाम महदी मौऊद पहुंचण वारो आ ऐं जेडीमल हजरत इमाम महदी अलैहिस्सलाम इंदो त पो इनन यहूदिन के लिखण जी जाइ न मिलंदी। हदीस पाक दा लफ्ज है एकड़ो यहूदी वनी पत्थर जे पोयों लिखंदो किथे लिखंदो पत्थर जे पोयों लिखंदो त पत्थर गालाइंदो या मुस्लिम हादा यहूदी मिन कल्बी ओ मुसलमान है यहूदी मुझे पोयों लिखो वेठो। इन्हीं प्यारा हजरत पाक पैगंबर फरमायो उन्हें वक्त में तो जो छा शान हुंदो जने ईसा बिन मरियम लहंदो ऐं ओडी मल नमाज जो वक्त थींदो व इमामुकुम मिनकुम तहां जो इमाम तमाम जा हुंदो यानी इमामत जे मुसले ते मुजो बच्चो इमाम महदी बींदो ऐं ईसा रूहुल्लाह बावजूद है कि बनी इस्राइल जो नबी आ पर वो भी मुक्तदी जमायती बनजी बींदो इक्तदा कंदो त इमाम महदी जी इक्तदा कंदो। हाँ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। साईं फरमाइन था बुधो बुधो ला तज़ालु ताइफ़तुम मिन उम्मती अलल हक़ मुंजी उम्मत मां हिकड़ी जमायत हक़ ते हूंदी हूंदी। ॿिया खणी हेॾे वञनि के होॾे वञनि के होॾे के होॾे समझी वञो के हेॾे के होॾे थिड़ंदा थाबड़ंदा वञनि पर हिकड़ी जमायत जेका कसरत सां हूंदी घणाई में हूंदी उहा हक़ ते क़ाइम दाइम। साईं फरमाइनि था ला यदुर्रुहुम मन खालफहुम हत्ता याति अमरुल्लाह जेको उन्हनि जी मुखालफत कंदो जेको उन्हनि सां मुहादो अटकाईंदो उन्हनि जो कुछ न बिगाड़े सघंदो। हाँ वाह अक्सरियती जमायत पूरी दुनिया थी घुमी ॾिस त अहले सुन्नत व जमात के टोला के टोलड़ियों के फिरका के फिरकड़ियों पर जमायत है तो जमायत अहले सुन्नत ये हक़ ते अल्लाह ताला अपना दोस्त चूंडी तो हक़ वारन मां या ना हक़ वारन मां के मां समझो था न हक़ वारन मां पंहिंजा दोस्त चूंडी दो न। हाणे तोखे चैलेंज आ वञी सॼी दुनिया ते घुम सब अल्लाह जा वली ॻोल्ह त सुन्नियुनि मां आहिनि या के ॿिए मज़हब मां। हाँ झंडा घणी खोड़े दावाऊं घणियूं कन पर नालो तो उस्मान अथसि न।
नालो तो उस्मान ते न माला नाला मटाईंदा या कलमा खणी वरी लिखन बंद करे पर्दो ॾेई सुनियुनि खां लिकाए पोइ अंदर कारगुज़ारी करे पोइ वरी लाथो दलियुनि वली उलाली तूं भली पंहिंजा ये नखरा ॾेखार पर अंदर जेको सुतो पियो आहे सो त शेर असांजो सुन्नी आहे न। हाणे ताज़ो मां साईं जो दीवान पढ़ियो हज़रत कलंदर लाल शहबाज जे शाइरी जो दीवान अजीब शेर अथसि फरमाए थो मनम उस्मान मरवंदी मनम उस्मान मरवंदी कि यारे ख्वाजा मंसूरम मलामत में कुनत खलके व मनबरदार में रकसम। किताब थी गोहरुल मानी हजरत कलंदर लाल शहबाजी पंजी तसनीफ हजरत कलंदर लाल जी कलमी हथ जी लिखियल तसनीफ मूं वटि मौजूद आहे। जेॾीमहिल मां कॾहिं खोले पढ़ंदो आहियां गोहरुल मानी खे त ईअं लॻंदो आहे त कलंदर लाल शहबाज को वॾो वक़्त जो जय्यद आलिम हुयो मुफ़क्किर ऐं मुदब्बिर हुयो माण्हू चवंदा मलंग हुयो मथा मथे उघाड़े करण वारो वॾनि वारनि वारो मलंग बादशाह हुयो न कलंदर लाल शहबाज आलिम रब्बानी हुयो मुस्तफा जे दीन जो सिपाही हुयो जे चोरनि खे मोर बणायो रंडुनि खे वलीउल्लाह बणायो त कलंदर लाल शहबाज बणायो।